www.radio-pakistan.gov.pk और आप हमारे फेसबुक के लिंक रेडियो पाकिस्तान न्यूज ऑफिशियल पर बराह रास्त वीडियो स्ट्रीमिंग भी मुलाहिजा कर सकते हैं। रेडियो पाकिस्तान हैदराबाद, कराची, खैरपुर, लाड़काणो, मिठी ऐं भिटशा प्रोग्राम पेश करे थो तारन भरी रात। पेशकश रेडियो पाकिस्तान हैदराबाद, तारन भरी रात। अस्सलामुअलैकुम सामीन, 8 जनवरी 2021 जे जो की सफ़ा ठरियल रात जी हिन वेल प्रोग्राम तारन भरी रात सां प्रोग्राम जो प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन ऐं अमां जो अॼु मेज़बान अली इमरान समूह अमां लाइ खोड़ सारियुनि दुआनि ऐं नेक तमन्नाउनि सां हाज़िर आहियूं। सूबाई नशरियाती राब्ते ते अमां जे समातुनि ताईं पहुचंदड़ असांजो ही प्रोग्राम अमां ते पहुचाइण लाइ असांजी टीम में जेके साथी शामिल आहिनि उन्हनि में असांजे ड्यूटी रूम में मौजूदु आहे असांजो ड्यूटी ऑफिसर जमीलुर रहमान, ड्यूटी अनाउंसर आहे सैयद गुलाम मुर्तज़ा शाह ऐं असां सां गॾु आहे असांजो जेको स्टूडियो इंजीनियर हाजी मोहम्मद खोखर। दोस्तों, ॾींहुं राति जो हर गुज़रंदड़ पल असांखे वक़्त जे बि गुज़रण जो अहसासु ॾियारींदो आहे। हिन वक़्त बि असांखे इहो साॻियो अहसासु थिए पियो ऐं थोरो पाण जेकॾहिं गौर कंदासीं त वक़्त जे ईअं गुज़रण सां वरी ज़िंदगी जे बि गुज़रण जो अहसासु थींदो। थोरो अञा वधीक गौर करियूं त असांजे आस पास मुहबतूं, प्यार ऐं उकीर जा अहसास वधीक आहिनि या हिक ॿिए लाइ बेज़ारी ऐं अणवणत ऐं नफ़रतूं ॾिसजनि थियूं। त दोस्तो, असांखे नज़र ईंदो त घणो अॻे माज़ी में पर असांजी ज़िंदगियुनि में उहे जेके मुहबतूं ऐं हिक ॿिए लाइ कुशादगी नज़र ईंदी हुई उहा घणो घटि नज़र पई अचे। सबब उन जा केतिरा ई आहिनि दोस्तो, पर शायदि असां पाण ई उन जा ज़िम्मेदार आहियूं। शायदि नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते अञा असांजे ज़हन ते सवार थी मुहबतुनि बजाए नफ़रतुनि जा ॿिज छटराए थी, जिन मां निकिरंदड़ नंढड़ा सलाब हिकु ॾींहुं निहायत ताक़तवर वण बणिजी असांजे आस पास मौजूदु मुहबतुनि ऐं हिक ॿिए लाइ कुशादगी जो ख़ात्मो आणे छॾीनि। दोस्तों, कोशिश करियूं त मुहबतूं भली थोरियूं हुजनि पर उहे नफ़रतुनि जो ख़ात्मो आणण लाइ काफ़ी हूंदियूं आहिनि। उन लाइ दिलनि में कुल्फत कठी करण खां भली हिकिड़ी रती हुजे पर मुहबत जी हुजे, उहा चङी आहे। कुल्फत कठी करण खां मुहबत रती चङी आहे। कुल्फत कठी करण खां मुहबत रती चङी आहे। कूड़े किसे खणण खां, कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चङी आहे। कुल्फत कठी करण खां मुहबत रती चङी आहे। कुल्फत कठी करण खां
करण खां मोहब्बत रती चङिया कूड़े किसे खण खां कूड़े किसे खण खां हिक सिक सची चङिया उल्फत कठी करण खां मोहब्बत रती चङिया पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सतीदा पंहिंजा अज़ीज़ उज़वा साथी वञनि सतीदा उस्ताद दिल पकी कर उस्ताद दिल पकी कर जो दिल पकी चङिया उल्फत कठी करण खां मोहब्बत रती चङिया उल्फत कठी करण खां मोहब्बत रती चङिया कूड़े किसे खण खां कूड़े किसे खण खां हिक सिक सची चङिया उल्फत कठी करण खां मोहब्बत रती चङिया उल्फत कठी करण खां मोहब्बत रती चङिया उस्ताद बुखारी केॾी न सुहिणी ॻाल्हि कई त कुल्फत कठी करण खां मोहबत रती चङी आहे। ऐं दोस्तो पाण त इहा ई ॻाल्हि पे कईसीं त मुआशिरे मां नफ़रतुनि जो ख़ात्मो आणण जे लाइ मोहबतूं ज़रूरी आहिनि। नफ़रतूं या हिक ॿिए खां बेज़ारी जेके इंतिहाई अफ़सोस सां चवंदासीं त मोहबतुनि खां घणो वधी वियूं आहिनि ऐं ॿियनि खोड़ सारनि सबबनि सां गॾोगॾु जेको आहे अना बि उनजो हिकिड़ो वॾो सबबु आहे। अना असांखां घणो कुझु कराए थी, हुन मूंखे हीअं छो चयो, हाणे मां न चवंदुसि त मुंहिंजी घटिताई थी पवंदी। इहे जेके असांजे ज़हन में ईंदड़ सोचूं आहिनि, जेका हरू भरू जी जेका अना असांखे इन क़िस्म जो जे सोचनि में उलझाए असांखे भुलाए थी, इहे जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि दोस्तो, उन्हनि ते बर्दाश्त ऐं सहप खे छॾे ॾियण जो बुनियादी सबबु इहा ई अना हूंदी आहे। इन अमल सां वॾा वॾा नुक़सान बि थी पवंदा आहिनि, खोड़ सारा अहिड़ा वॾा झेड़ा जिन में माली ऐं जानी नुक़सान थी पवंदा आहिनि ऐं हिकिड़ो न रुकजण वारो सिलसिलो शुरू थी पवंदो आहे। उन्हनि मां के त अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके बल्कि घणा अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो बुनियाद का सफ़ा नंढड़ी ॻाल्हि हूंदी आहे, जंहिंखे जेकॾहिं का हिकिड़ी धुर बर्दाश्त करे हा त उहो नफ़रतुनि जो सिलसिलो उते जो उते रुकिजी पिए सघियो। खोड़ सारा वाक़िया आहिनि दोस्तो, खोड़ सारा अहिड़ा वाक़िया जेके मूंखे बि यादि अचनि पिया, मूंखे बि यकीननि यादि ईंदा हूंदा त कीअं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां थियल जेके झेड़ा आहिनि उन्हनि वॾा फ़साद कराया, वरी बर्दाश्त या चङनि माण्हुनि जे विच में पवण जे करे उहे वधंदड़ जेके मामला हुआ उहे रुकिजी विया। ऐं यकीननि इहे जेके यादूं आहिनि, इहे जेके असांजे आस पास थियल मामला आहिनि, यकीननि अव्हांखे बि ख़बर हूंदी ऐं असांखे बि यादि आहिनि। दोस्तो असांखे हिकिड़े सेहतमंद मुआशिरे जो बुनियादु रखिणो आहे ऐं उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं पंहिंजे अंदरि मां इहे अनाऊं ख़तमु करे छॾियूं, बर्दाश्त ऐं सहप पैदा करियूं, जंहिंजो असांजो दीन असांखे हुकुम करे थो। हिकिड़ी हदीस पाक जो मफ़हूम मूंखे यादि अचे थो, उहे लफ़्ज़ मूंखे यादि न आहिनि जेके प्रॉपर लफ़्ज़ आहिनि, पर उनजो जेको मफ़हूम आहे कमोबेश ईअं ई आहे, जंहिंमें जन्नत जी बशारत उन शख़्स खे ॾिनी वई आहे जेको सही हूंदे बि झेड़ो छॾे ॾिए। हाणे बज़ाहिर असां ॾिसूं त हिकिड़ो नंढिड़ो अमल आहे, असांखे पंहिंजी अना खे शिकस्त ॾिनी आहे ऐं उनखां पोइ हमेशह जी जेका कामयाबी आहे उनजी ख़ुशख़बरी असांखे ॿुधाई वई आहे। दोस्तो मुहबतूं असांजे आस पास तॾहिं ई जनम वठी सघंदियूं जॾहिं असां कोशिशि कंदासीं, असां अहिड़ा अमल कंदासीं ऐं यकीनन असांजे मुआशिरे में अहिड़ा खोड़ सारा इंसान आहिनि जेके मुस्बत सोच रखनि था, मुस्बत अमल कनि था ऐं उहे ॿियनि खे प्यार ॾियनि था ऐं अहिड़ा ई माण्हू प्यार जे क़ाबिल हूंदा आहिनि। अखियुनि में
दोस्तों ॿी कंहिं ॻाल्हि जी असांखे पक हुजे न हुजे पर इन ॻाल्हि जी ज़रूरु पक हूंदी आहे त तव्हां जेके असांजा ॿुधंदड़ महिरबान आहियो असांजे प्रोग्रामनि जो हिसो बणिजणु चाहींदा आहियो ऐं असां इहो ई चाहींदा आहियूं त वधि खां वधि तव्हां जेके दोस्त आहियो असांजे प्रोग्रामनि जो हिसो बणिजो। अच्छा दोस्त जेकॾहिं ख़त लिखण जो हुननि खे चवंदा आहियूं त कावड़ जो इज़हार कंदा आहिनि कुझु दोस्त हू चवंदा आहिनि भई ख़त छो लिखूं ऐं का जेके जदीद दौर जा जेके तक़ाज़ा आहिनि उन्हनि मुताबिक़ तव्हां छो कोन था हलो। ठीकु आहे ख़त छो न तव्हां लिखंदो यानी ख़त छो न तव्हां लिखो दोस्तो। छा पोस्ट ऑफिस बंदि थी वई आहे? न उहो सिस्टम हलंदो रहे थो। प्रोग्रामनि जी नोयत मुख़्तलिफ़ हूंदी आहे। क्विज़ प्रोग्रामनि में यकीनन तव्हां ख़त लिखी शामिल थींदव। जेकॾहिं को कंहिं सिलसिले लाइ तव्हां मवाद मोकिलियो था त यकीनन तव्हां ख़त लिखी तव्हांखे शामिल थियणो पवंदो। बाक़ी जेके प्रोग्राम आहिनि जेकॾहिं तव्हां उन्हनि में ख़त नथा लिखो त पहिरीं बि अर्ज़ु करे चुका आहियूं बार बार दोस्तो त असांजे ड्यूटी रूम जो जेको फ़ोन आहे केतिरे वक़्त खां ख़राबु हुयो पर असां शुक्रगुज़ार आहियूं असांजे नए स्टेशन डायरेक्टर साईं ख़लील अहमद काके पुट साहिब जिन जी ज़ाती कोशिशुनि सां ऐं अव्हां जेके ॿुधंदड़ आहियो उन्हनि जो जे मोहबतुनि जो खेनि अहसासु थियो ऐं पाण फौरी तौर ते फ़ोन सही करायूं। हाणे उहो फ़ोन ठीकु आहे ऐं अव्हां जेके फ़ोन कॉल्स आहिनि उहे अटेंड बि थियनि था ऐं जेके अव्हां दोस्त असांखे फ़ोन कयो था उहे असांजे ड्यूटी ऑफिसर या जेकॾहिं जेको बि उते डिप्यूट थियल दोस्त हूंदो आहे उहो असां ताईं उहे नाला पहुचाए थो। हिन वक़्त बि खोड़ सारा असां नाला पहुची चुका आहिनि उहे प्रोग्राम में शामिलु थींदासीं। बाक़ी तव्हां ॻाल्हि कई जिदत जी दोस्तो हीअ असांजा जेके प्रोग्राम आहिनि अव्हां वेब स्ट्रीम ते ॿुधी सघो था। यकीनन इहा हिकिड़ी वॾी कामयाबी आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी जो वेब स्ट्रीमिंग ते तव्हां असांजा प्रोग्राम ॿुधो था ऐं इहा हिकिड़ी पहिरीं लिख आहे जिदत तरफ़ त तव्हां जेके रेडियो पाकिस्तान जी जेका ऐप आहे उन ते वञी अव्हां प्रोग्राम ॿुधी सघो था। वेब एड्रेस ते वञी अव्हां प्रोग्राम असांजा ॿुधी सघो था ऐं प्रोग्राम तारन भरी रात जे प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन साहब जी हिकिड़ी इहा नंढड़ी कोशिशि आहे हिकिड़ी पहिरीं लिख असां इहा बि वधाई आहे इन तरफ़ त फेसबुक ते असांजो तारन भरी रात जो पेज मौजूदु आहे उन तां हिन वक़्त असां लाइव आहियूं असांजो प्रोग्राम हले पियो ऐं खोड़ सारा दोस्त असांखे गॾोगॾु ॿुधनि बि पिया। अव्हां उन पेज ते वञी बि असां सां जुड़ी सघो था ऐं पंहिंजा जेके मैसेजिस आहिनि उहे लिखी सघो था। असां कोशिशि कंदासीं त घणे खां घणा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु करियूं। असांजो सीनियर कमपेयर दोस्त ऐं तारन भरी रात ऐं ॿियनि प्रोग्रामनि जो ख़ूबसूरत आवाज़ ख़लील जान कुरैशी साहिबु असांखे बराह रास्त ॿुधनि पिया। ख़लील साईं अव्हांजी वॾी महिरबानी। ॻोठ होत ख़ान शाहाणी खां अबू बकर शाहाणी असांखे ॿुधे पियो ऐं अमीर बख़्श मल्लाह असांखे ॿुधनि पिया वॾी महिरबानी अव्हांजी। अब्दुल्ला जूणे जो लाड़काणे खां असांखे ॿुधनि पिया वॾी महिरबानी अव्हांजी। उस्ताद मोहम्मद आलम विस्ट्रो असांखे ॿुधनि पिया ऐं प्रोग्राम पसंदि कनि पिया। अफ़ज़ल पालारी असांखे थाणो बुला ख़ान खां यादि कयो आहे ऐं बरकत रमज़ानी जमाली बलोच असांखे ऐं अली हसन जमाली बि गॾु आहिनि साणनि। ॻोठ हाजी ग़ुलाम नबी ख़ान रमदानी खां असांखे बलोचिस्तान खां हिननि यादि कयो आहे। फोटो खोसो असांखे उनरपुर में ॿुधे पियो। गुल हसन ग़ुलाम हुसैन ख़ासि करे असांजो रेडियो जो हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ु आहे रेडियो जो कंपेयर आहे असांखे ॿुधे पियो ऐं ग़ुलाम हुसैन ख़ासि करे सां गॾु ॿिया दोस्त बि ॿुधनि पिया वॾी महिरबानी अव्हांजी ग़ुलाम हुसैन ख़ान ॻोठ नसीर ख़ान मरी खां असांखे ॿुधंदे यादि कयो आहे। अमीर बख़्श मल्लाह असांखे ॿुधनि पिया। इंजीनियर बदरुद्दीन जूने जो साहिबु असांखे ॿुधनि पिया ऐं आशिक़ लाशारी असांखे ॿुधंदे पसंदि कनि पिया। तारा चांडियो हिन बि असांखे ॿुधियो आहे ऐं आयशा चांडियो सपना चांडियो शहदादपुर मां वॾी महिरबानी अव्हांजी। ऐं आशिक़ लाशारी बि असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो। सागर साजिद अली सागर कॉलोनी लाड़काणे खां हिन दोस्त असांखे ॿुधो आहे ऐं ॿुधंदे असांखे यादि करे पियो वॾी महिरबानी अव्हांजी। ॻोठ मीर ताज मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर पीर बख़्श ख़ान टालपुर असांजे ड्यूटी रूम में फ़ोन करे प्रोग्राम पसंदि कयो। मीर हमीदुल्ला ख़ान टालपुर बि साणनि गॾु आहिनि। ॻोठ मोहम्मद अली तुर्क खां वाहिद बख़्श तुर्क असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया। शहर गोलाड़ची खां ग़ुलाम रसूल नुहाणी इरफान अली नुहाणी। ॻोठ जान मोहम्मद लाशारी खां मोहम्मद इस्माइल लाशारी हाजी गुल हसन लाशारी बि असांखे ॿुधनि पिया। शहर कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग हाजी शकील रमज़ान गोपांग ऐं आबिद हुसैन गोपांग असांखे
ॿुधंदे यादि कयो आहे चूहड़ जमाली खान, नाज़ नगर खान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली, मोहम्मद ज़करिया जमाली, मोहम्मद मेहराब जमाली, बेवस ग़ुलाम क़ादिर जमाली ऐं महताब अहमद जमाली बि असांखे ॿुधंदे यादि कयो। वॾी महिरबानी अव्हांजी।
असांखे जेके दोस्त जेके महिरबान ॿुधनि पिया उन्हनि खे गॾो गॾु मोट ॾींदा हलंदासीं। गणेश कुमार इस्लाम कोट खां ऐं रियाज़ गुल फ़कीर सां गॾु आहिनि। अकरम बुखारी असांखे यादि कयो आहे, वॾी महिरबानी अव्हां जी। उनखां अलावा मोहम्मद सालिह नोहड़ियो ऐं हाजी मोहम्मद यूनुस साजिदुर रहमान वंगो मोड़ कलोई थरपारकर खां असांखे ॿुधनि पिया ऐं हिननि महिरबाननि जा लख कुर्ब। वॾी महिरबानी अव्हां जी। अञा जेके दोस्त असां सां जुड़ंदा उन्हनि खे बि कोशिशि करे असां मोट ॾींदासीं। असांखे ड्यूटी रूम मां जिन दोस्तनि जा नाला मौसूल थिया आहिनि उन्हनि खे बि मोट ॾींदा हलूं। जतोई ढंढ खां मोहम्मद नवाज़ खोसो असांखे ॿुधे पियो। ॻोठ हाजी बचल छुटो खां जान मोहम्मद छुटो ऐं मोहम्मद याकूब पंवर। खीरसर जबल खां अली हसन गबोल, अली बहादुर गबोल, ज़ाहिद हुसैन गबोल ऐं अली गुल गबोल ऐं आशिक अली गबोल यादि कयो आहे। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं मुख़्तियार नाज़ जलालाणी बि असांखे ॿुधंदे यादि कयो। वॾी महिरबानी अव्हां जी। दोस्तो ॻाल्हि कईसीं पिए मोहबतुनि जी, त नफ़रतुनि खे असांखे शिकस्त ॾेई मोहबतुनि खे मान ॾियणु घुरिजे। जॾहिं असांजे आस पास मोहबतूं हूंदियूं त यादि रखो दोस्तो असां ज़हनी तौर ते पुरसकून हूंदासीं। छाकाणि त चवंदा आहिनि त जेके नफ़रतूं हूंदियूं आहिनि उहे इंसान खे अंदरां बेचैन रखंदियूं आहिनि ऐं मोहबतूं पुरसकून कंदियूं आहिनि, सुकून ॾींदियूं आहिनि। असांजूं ज़हनी सलाहियतूं जेके आहिनि उहे पॉज़िटिव ट्रैक ते अची वेंदियूं आहिनि। दोस्तो इहा ॻाल्हि यकीनन पाण सभु सम्झूं था त जॾहिं असां नफ़रतूं पालींदा आहियूं त नफ़रतूं पाड़ींदा बि आहियूं, कंहिं न कंहिं तरीक़े सां उनजो इज़हार बि कंदा आहियूं। उहे नफ़रतुनि वारा अमल बि असां खां थी वेंदा आहिनि ऐं पोइ मुआशिरो ख़राबी तरफ़ वधंदो आहे। उन लाइ इहो ज़रूरी आहे त पंहिंजे अंदरां नफ़रतुनि जो ख़ात्मो आणे मोहबतुनि खे उहा जाइ ॾिजे। ऐं दोस्तो मोहबतुनि जी ॻाल्हि करियूं पिया त मोहबतुनि जो इज़हार वरी केरु शाइरनि खां सिखे। निहायत सुहिणे अंदाज़ में पंहिंजे प्यार जो ऐं पंहिंजनि मोहबतुनि जो ज़िक्र कंदा आहिनि, पंहिंजनि जज़्बनि जो इज़हार कंदा आहिनि। तारनि भरी राति प्रोग्राम जे नग़मनि जी जॾहिं सिलेक्शन पे कईसीं त उन महिल ज़ाहिर आहे हिकिड़ो असांजे लाइ ॾाढो ॾुखियो अमल हूंदो आहे। बज़ाहिर अव्हां दोस्त शायदि सम्झंदा हूंदा त इहो हिकिड़ो आसान अमल आहे, बसि असां खोड़ सारा कलाम ॿुधी उनखां पोइ सिलेक्ट कंदा आहियूं त प्रोग्राम में कहिड़ा कलाम शामिलु करणु घुरिजनि। त उन महिल हिकिड़ो कलाम जेको नाले वारे शाइर रहीम बख़्श कमर जो हो उहो ॿुधंदे मूंखे ॾाढो वणियो। छाकाणि त हिन कलाम में हुन पंहिंजनि ॿोलनि में यानी कलाम जे ॿोलनि में हुन पंहिंजे महबूब जी जेका तारीफ़ कई आहे उहा अहिड़नि त सुहिणनि लफ़्ज़नि में ऐं अहिड़नि भलनि प्यारनि लफ़्ज़नि में कई आहे ऐं उन लफ़्ज़नि खे वरी सुहिणे सिट्रा में हुन तरतीब में सुहिणी हिकिड़ी तरतीब में हुन उनखे जोड़ जक करे हुनखे पेश कयो आहे। अहिड़ो जेको अंदाज़ आहे उहो घटि पढ़ण ऐं ॿुधण लाइ असांखे मिलंदो आहे। हथ हीअड़ो कयो थई नेड़ खणे, हथ हीअड़ो कयो थई नेड़ खणे, महबूब मिठा मुंहिंजे दिल जा धणी, हथ हीअड़ो कयो थई नेड़ खणे, महबूब मिठा मुंहिंजे दिल जा धणी, हथ हीअड़ो कयो। चेहरो पिरी जैसे वार था पहरो पिरी, वध चंद खतूं जो चेहरो पिरी जैसे वार था पहरो पिरी,
हीअरो कयो नेण खणी महबूब मिठा मुंहिंजे दिल जा धणी हथ हीअरो कयो सजना मुंहिंजो ढोल सजना वध मिसरीअ खां तुंहिंजा बोल सजना ओ सोना सजना मुंहिंजा ढोल सजना वध मिसरीअ खां तुंहिंजा बोल सजना तुंहिंजा दंद सभु अनमोल सजना तुंहिंजे मुल्क मां पिया लख मोती छणी हथ हीअरो कयो नेण खणी महबूब मिठा मुंहिंजे दिल जा धणी हथ हीअरो कयो संसार फिदा सिज चंड कतियूं अनवार फिदा तुंहिंजे सूरत ते संसार फिदा सिज चंड कतियूं अनवार फिदा रही बख्श कमल लखवार फिदा हिकु मूंखे पर थो जग खे वणी हथ हीअरो कयो नेण खणी हथ हीअरो कयो नेण खणी महबूब मिठा मुंहिंजे दिल जा धणी हथ हीअरो कयो बिल्कुलु दोस्तो हर शाइर जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे पंहिंजो असलूब हूंदो आहे ऐं हर शइ जो जेको बयानु आहे शाइरी इहा ई त आहे त शाइर जेको आहे कॾहिं पंहिंजा तजुर्बा बयानु कंदो आहे कॾहिं वरी हू पंहिंजा मुशाहिदा बयानु कंदो आहे पर जेको असलूब हूंदो आहे ऐं जेको बयानु करण जो जेको अंदाज़ हूंदो आहे उहो ई हुनखे नुमाया रखंदो आहे कंहिं ख़ूबसूरत शाइर चयो त तक़दीर खां बि सुहिणो हिकिड़ो हज़ार घुरिजे भल ॿिया लखपति थियनि मूंखे त यार घुरिजे मुरकियो त मुंद हुनजे मुरकण मां कीन ढापी गुल गुल खे हुनजी ख़ुशबूअ जहिड़ो मयार घुरिजे ख़त लिखी असांखे यादि कयो शालमाणी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसे वफ़ा मुनीर अहमद खोसे ऐं मुशाहिद हुसैन खोसे ऐं हिननि प्रोग्राम खे बेहद पसंदि कयो आहे ॻोठ मलक शाह नवाज़ कोटड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ास खेली मोहम्मद मुराद ख़ास खेली तालिब हुसैन लाशारी ऐं हकीम ख़ान रिंद बि असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं उॾेरोलाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसो दिलशाद अली खोसो इरशाद अली खोसो ऐं शिराज अली खोसो बि ख़त लिखी असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो वॾा कुर्ब मुंहिंजा राजपुर में मोहम्मद रमज़ान छुटो असांखे ॿुधनि पिया बाबा हाजी यूनुस ऐं साजिदुर रहमान वंगो मोड़ कलोई थरपारकर खां असांखे यादि कयो आहे मुनीर पमर असांखे ॿुधनि पिया मोहम्मद रमज़ान छुटो सालार मोमिन बलोच
ऐं फिदा हुसैन बि असांखे ॿुधंदे यादि कयो। वॾी महिरबानी अव्हां जी। ॻोठ आली जुणे जे खां अब्दुल्ला नाज़ जुणे जे ऐं ओबाए खां अली मोहम्मद मल्लाह बि असांखे फ़ोन करे असांजे ट्विटर में फ़ोन करे प्रोग्राम पसंदि कयो। अव्हां जा लख कुर्ब।
कर गाना खपाती ना मुझी खपाती ना मुझी खपाती ना मुझी खपाती ना मुझी मोहब्बत करण ते ओ मोहब्बत करण ते रुसी वञन राणा दुनिया जे चवण ते ओ रुसी वञन राणा दुनिया जे चवण ते मरी मोसड़ी से मरी मोसड़ी से मरी मोसड़ी से मरी मोसड़ी से मिठा मोह मटन ते ओ मिठा मोह मटन ते रुसी वञन राणा दुनिया जे चवण ते ओ रुसी वञन राणा दुनिया जे चवण ते सिंध जे इंतहाई भलोड़ ऐं ख़ूबसूरत शाइर सैयद मुर्तज़ा ॾाॾाई साहब जिन जी शाइरी ग़ुलाम शबीर शाहणी जी आवाज़ में ॿुधीसीं। ॾाॾाई साहब नाले वारो शाइर, सिंध जो इंतहाई भलोड़ शाइर ऐं सिंधनि जेका शाइरी आहे उहा केतिरनि ई ॾहाकनि खां ॿुधंदड़नि खे विंदराईंदी अचे। ॾाॾाई साहब जिन जी तबियत अॼुकल्ह नासाज़ आहे ऐं पाण अक्सर पंहिंजे प्रोग्रामनि में जेके बि असां प्रोग्राम कंदा आहियूं संदनि सिहतयाबी लाइ दुआ घुरंदा आहियूं। मीरपुर बटोरे खां अबू मेमन साहब यादि कयो आहे। साॻे हंधा मोहम्मद यूसुफ खत्री ऐं दानिश यूसुफ खत्री असांखे ॿुधनि पिया। ॻोठ मेवो ख़ान ख़ासखेली खां हाजी ख़ान ख़ासखेली असांखे ॿुधंदे यादि करे पियो। साॻे माग खां सीनियर उस्ताद आहे साईं काइम ख़ान ख़ासखेली साहब, इहे बि असांखे मोहबतूं ॾियणु न आहिनि विसारींदा। मसू बोज़दार खां अब्दुल सलाम बोज़दार यादि कयो आहे। जखरा फाटक हैदराबाद खां मोहम्मद उमर जखरो, मोहम्मद यासीन जखरो, अब्दुल हमीद जखरो, वज़ीर अली जखरो ऐं अलाह ॾिनो जखरो असांखे ॿुधनि पिया। क़ौमी चारो ख़ैर नासिन शाह जो ॻोठ आहे जितां खां जमादार कमरुद्दीन लांडर, शाहनवाज़ ऐं निसार अहमद लांडर असांखे यादि कयो आहे। दरगाह सखी जाम ॾातार खां हाफ़िज़ परवेज़ अली तीवणो, नवाब शाह खां मीर अमानुल्ला बिरोही, हिस्ब जान बिरोही ऐं अमीर बख्श चांडियो। ॾेथा स्टेशन हैदराबाद खां गौस बख्श गोपांग, वकार अली गोपांग, सदाकत अली गोपांग ऐं यासिर अली गोपांग असांखे ॿुधनि पिया। ॻोठ मोहम्मद मिठल पंवर खां हाफ़िज़ मोहम्मद मिठल पंवर यादि कयो आहे। ख़ैरनाथन शाह खां नबी बख्श मीरा। सामाइन बिजली फेल थियण सबबि कुझु घड़ियुनि लाइ अवां असांजो प्रोग्राम न ॿुधी सघिया, उन लाइ माज़रत कंदासीं ऐं अवां दोस्तनि जा जेके नाला असां ताईं पहुतल आहिनि उहे अवां ताईं पहुचाईंदा वेंदासीं। दड़े खां मोहम्मद सालेह कच्छी यादि कयो आहे। गूंदी थर पारकर खां नौजवान शाइर आसिफ समो असांखे ॿुधे पियो। ॻोठ आगा खान जतोई, लाड़कण खां मीर मुमताज़ अली जतोई ऐं एस मुमताज़ जतोई। कोटड़ी कबीर खां उस्ताद नाज़ खमीसो ख़ान सोलंगी। जाम साहब खां न्याज़ अली लांडर, उस्ताद मोहम्मद सुलेमान लांडर, अब्दुल ख़ालिक लांडर ऐं ख़ुदा बख्श लांडर असांखे ॿुधनि पिया। खिपरे खां अब्दुल जलील लगारी ऐं मुज़म्मिल जलील लगारी यादि कयो आहे। नसीराबाद पाड़े टुंडे मोहम्मद ख़ान खां मंसूर अहमद कमराणी असांखे ॿुधंदे यादि कयो आहे।
मुश्ताक निज़ामाणी असांखे राजू निज़ामाणी में ॿुधे पियो। जाम साहब खां मोहम्मद यूसुफ ज़रदारी ॻोठ गमर सियाल खां वफ़ा मुनीर अहमद सियाल असांखे ॿुधनि पिया। साईं मोहरम अली मशवरी साहब असांखे नौशर फिरोज़ में ॿुधनि पिया। उनखां अलावा कुझु महिरबान आहिनि उस्ताद मोहम्मद आलम बिस्तड़ो ऐं एजाज़ आलम बिस्तड़ो। हीअ असांखे जाम साहब में असांखे ॿुधंदे हिननि यादि कयो आहे। कंबरकोट मुग़ैरी खां मोहम्मद इस्माइल मुग़ैरी ऐं असांखे बराह रास्त प्रोग्राम में ॿुधंदे शकील शेर अहमद चरवार काठड़ी ॻोठ खां यादि कयो। वॾी महिरबानी अव्हां सभिनी महिरबाननि जी। ऐं दोस्तो अर्ज़ु कंदा हलूं त हिकिड़ी असांजी नंढड़ी कोशिशि हुई, असां कोशिशि कईसीं त जेके महिरबान जिन बि महिरबाननि असांखे लाइव ॿुधंदे यादि कयो उन्हनि खे असां मोट ॾियण जी भरपूर कोशिशि कईसीं। हाणे उन में असां केतिरो कामयाबु थी सघियासीं, अव्हां जी जेका राय आहे, अव्हां जी जेका मोट आहे, उन जा असां मुंतज़िर रहंदासीं। वॾी महिरबानी अव्हां सभिनी दोस्तनि जी बि जिन असांजे प्रोग्राम में शमूलियत अख़्तियार कई। ऐं कुझु महिरबाननि जा अञा बि नाला आहिनि जेके ड्यूटी रूम में पहुता आहिनि। दुरजी बलोचिस्तान खां मोहम्मद असद छिटो, मुमताज़ छिटो, ॻोठ ख़ान रिंद खां सईद ख़ान रिंद, सद्दाम अली रिंद ऐं यूनुस सुमरो, गढ़ी ख़ैर मोहम्मद करतियो खां ज़ुल्फ़कार अली करतियो, अब्दुल मनान करतियो, अदनान ख़ान करतियो, ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अमानुल्ला, मीर अलायार ख़ान टालपुर, खैरपुर मीरस खां अब्दुल जब्बार, शहर मोहम्मद एजाज़, शहर अब्दुल गनी, शहर मोहम्मद यूनुस, शहर पांधी मोड़ फुलडियूं खां सोढो ख़ान मरी ऐं मक़सूदे रिंद खां अवामी शाइर अली गुल रिंद, इंजीनियर फैज़ अली रिंद, ज़फ़र अली रिंद, ज़हीर अली रिंद, ज़मीर अली रिंद ऐं तनवीर अली रिंद असांखे ॿुधंदे यादि कयो। अव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं आख़िर में जंहिं दोस्त जो नालो वरितोसीं असांजे सिंध जो ख़ूबसूरत शाइर अवामी शाइर अली गुल रिंद। इत्तिफ़ाक़ आहे इहो, बिल्कुलु इहो इत्तिफ़ाक़ आहे दोस्तो त हिन शाइर जी जेका ख़ूबसूरत शाइरी आहे अॼोके प्रोग्राम जी आख़िरी पेशकश जे तौर ते अव्हां जे समातुनि ताईं असां पहुचाईंदासीं। चाहत जंहिंजी चूर कयो हर हर ते के यादि कयां थो, चाहत जंहिंजी चूर कयो हर हर ते के यादि कयां थो, 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 हर हर ते के खणी जंहिं वक़्तु ॾिठाई, नेण खणी जंहिं वक़्तु ॾिठाई, नेण खणी जंहिं वक़्तु ॾिठाई, नेण खणी जंहिं वक़्तु ॾिठाई, नज़र उन्ही मख़मूर कयो हर हर ते के यादि कयां थो, चाहत जंहिंजी चूर कयो हर हर ते के यादि कयां थो, 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 चाहत जंहिंजी चूर कयो हर हर ते के यादि कयां थो। सारी उम्र मुँह से, सारी उम्र मुँह सारो जंहिंखे, सारी उम्र मुँह सारो जंहिंखे, थोरी उन्हीअ जी झूर कयो हर हर ते के यादि कयां। लवारी शरीफ़ खां रोशन बलाह ऐं अमीर बख्श मलाह असांखे ॿुधंदे यादि कयो। फज़ल निज़ामानी टंडो केसर में असांखे ॿुधनि पिया। ईसा नाज़ जो असांजो प्रोग्राम पसंदि करे पियो। गुलण शाहाणी असांखे
सऊदी अरब जिद्दा में ॿुधे पियो। वॾी महिरबानी, अदा ख़ुशि जो आबाद जो, असांखे दुआनि में यादि रखिजो। ऐं फज़ल निज़ामाणी ऐं आगा इरशाद छुटो बि असांखे ॿुधनि पिया। वॾी महिरबानी। चाहत जंहिंजी चूर कयो आहे, हर हर खे यादि कयां थो। अची अली गुल इश्क में हाणे, अची अली गुल इश्क में हाणे, अची अली गुल इश्क में हाणे, अची अली गुल इश्क में हाणे। ॾिसण बि मूं मंज़ूर कयो आहे, हर हर खे यादि कयां थो। चाहत जंहिंजी चूर कयो आहे, हर हर खे यादि कयां थो। हर हर खे यादि कयां थो, हर हर खे यादि कयां थो, हर हर खे यादि कयां थो, हर हर खे यादि कयां थो। चाहत जंहिंजी चूर कयो आहे, हर हर खे यादि कयां थो। नीबाड़ो गजू में अलानो गजू ऐं लियाकत ब्रह्माणी असांखे ॿुधनि पिया। उॾेरोलाल स्टेशन खां अरशद हकड़े साहिब असांखे यादि कयो। वॾी महिरबानी मुंहिंजे दोस्तो, वॾा कुर्ब मांजा। ऐं इन ते प्रोग्राम तारन भरी राति जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। अव्हांखे ॿुधायूं त अॼु प्रोग्राम लाइ असांजो स्टूडियो इंजीनियर हो हाजी मोहम्मद खोखर, प्रोग्राम जो प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन ऐं अव्हां जो मेज़बान अली इमरान समो। अव्हांखां मोकिलायूं था इहो ॿुधाईंदे त ठीकु 11 वॻे अव्हां रेडियो पाकिस्तान तां ख़बरूं ॿुधी सघंदा। असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।